सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे हर मोड़ ते हर जगह ते जॾहिं बि असां उन सच साईं जो सिमरन कंदा आहियूं, जॾहिं बि उनजी यादि में रहंदा आहियूं त पोइ सभु कुझु पॉज़िटिव थी वेंदो आहे, सभु कुझु चङो थी वेंदो आहे। असांजो जीवन पूरो मालिक जी रहमत ते हलणु शुरू थी वियो आहे। तंहिंजे करे चालीहे जो मक़सदु हूंदो आहे असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो, सदाई असांजो जीवन भागन भरियो रहे, असांजा कदम सदाई सही सिमत में हल, असांजो कोई कदम ग़लति पासे न वञे। जॾहिं असां सफ़र कंदा आहियूं, हलंदा आहियूं, घुमंदा आहियूं त पोइ असां ॾिसंदासीं जॾहिं घुमंदे फिरंदे उन सचे साईं जो सिमरन हुजे, जाप हुजे त पोइ उहो सॼो सफ़र न हूंदो आहे, पर उहा पंहिंजो पाण तीर्थ यात्रा बणिजी वेंदी आहे। असांखे तीर्थनि जो फल मिलंदो आहे ऐं ख़ासि करे जॾहिं सचे साईं जे द्वार ते अचूं ऐं उन वक़्तु अगरि सॼो सिमरन हुजे त पोइ ओ ईअं हूंदो आहे जो द्रौपदी जो मिसाल आहे। जॾहिं पांचवनि जंग जीती, उनजो अश्वमेध यज्ञ कयो, तो अश्वमेध यज्ञ करण जे लाइ जॾहिं यज्ञ पूरो थियो उन घेंटी रखियो भई जेकर सॼो यज्ञ सफल थींदो जो घेंटी पंहिंजो पाण वॼंदो, जेकॾहिं घेंटी न वॻो त पोइ सॼो यज्ञ सफल न थियो। हाणे जंहिं महिल यज्ञ पूरो थियो, यज्ञ बि उन दमदार कयो, एतिरी शेवा कई, एतिरो सभु दान पुण्य कयो जो भॻवान कृष्ण पाण उन यज्ञ में जेके खाधो खारायो साधन खे, संतनि खे, साधुनि खे, उन जूं जूतियूं पातल पाण ते रखियूं, पाण पे खाई। त जॾहिं यज्ञ पूरो थियो, घेन ते वॻो सही पर अधु को वॻो, पूरो न वॻो। सभिनी चयो त घेन हाणे पूरो अञा न वॻो आहे, या छा रहियो? भॻवान जो सिधी ॻाल्हि, कोई खाधो रहिजी वियो हूंदो, कोई बुखियो हूंदो। जेसि ताईं सभु खाधो खाई करे सभु ख़ुशि न थींदा, आसीस न कंदा, एसि ताईं माना कोई न कोई रहिजी विया। हिननि सभिनी ॻोल्हियो ऐं जॾहिं ॻोल्हियो त हिकिड़ो साधू ॾिठो वेठो, त चयोसि उन खाधो न खाधो आहे, सो उन ॾे बाबा तूं खाधो खा। चयो न, मुंहिंजो विर्त रखियलु आहे, मां ॿिए जो खाधो खाईंदो ई न, मां उन घर जो खाधो खाईंदो आहियां, उन राजा जे घर जो जे 100 अश्वमेध यज्ञ कया हुजनि। हे सभई वियासीं, चयो सॼो हिक जो घेंट न वेंदो तोखे 100 जी पई आहे, तूं खाईंदे त सॼो हिकिड़ो वेंदो, तूं खाईंदे त हिकिड़ो ई न वेंदो, 100 काॾे पूरा थींदा। उहो चवंदो त मुंहिंजो विर्त रखियलु आहे, जे 100 अश्वमेध यज्ञ कया हूंदा मां उनजो खाधो खाईंदो। हाणे सभु ॿिए जी फाथा, चए हाणे कीअं कयो? तो द्रौपदी चयो ठीकु आहे, हाणे नथो मञे त इहो मूंखे छॾो, मां हिनखे ॾिसां थो। चयोसि ठीकु आहे, तूं छा कंदे? असां सभु वियाऊं, चयो न मां हिनखे पाण ॾिसां थो। त द्रौपदी मुंहिंजो खाधो वग़ैरह तयारु करे प्यार सां, प्रेम सां, मालिक जे सिमरन सां, जाप सां, ॾाढी श्रद्धा भाव सां वरी खाधो तयारु कयो ऐं खाधो मथे ते रखी, पेरनि उघाड़ी, उतो निकिती, मालिक जो सिमरन भॼन कंदी ऐं अची करे साधू जॻियो रखे, चयसि खाधो खा।
मुंहिंजो 100 वॻ मां खाईंदो ई कोन कंहिंजो बि। मुंहिंजो हा 100 कहिड़ी ॻाल्हि आहे, मां त 1000 कया आहिनि, 100 की छा आहे, 100 कहिड़ी चीज़ आहे, मां त केॾा इहा कया आहिनि मूंखे ई पतो न आहे। मुंहिंजो त तुंहिंजा सभु हेठि हेठि आया चयो हिकिड़ो ई पूरो न थींदो, चयो उनजो पूरो न थियो आहे, मां त सवें कया आहिनि। थिया न, चयो मालिक जो पंहिंजो वचन आहे भाई संत मिलन को जाइए तज मन का अभिमान, जितने पग तितने यक कहे मुख से श्री भगवान। भाई जॾहिं संतनि सां मिलण वञे, उनजे दर्शन लाइ वञे तो सॼो अभिमान छॾे करे, निरअभिमान थी करे, श्रद्धा भाव सां निवड़ धारे करे जॾहिं उन तरफ़ वञिबो आहे त पोइ उनजे हिकु कदम जो फल अश्वमेध 100 अश्वमेध यज्ञ जे बराबरि मिलंदो। तंहिंजे करे जेकॾहिं मुंहिंजे अंदर में कोई खोट आहे, तुंहिंजे लाइ कोई श्रद्धा न आहे, विश्वास न आहे, मालिक जो सिमरन न आहे, जॾहिं खां मूंखे तुंहिंजो न्यापो मिलियो आहे, मालिक जो सिमरन जाप सभु श्रद्धा निवड़त सां मां सभु कुझु तयारु कयो आहे ऐं पेरनि उघाड़ो खणी करे तुंहिंजे चरणनि में पहुती आहे। जेकॾहिं मुंहिंजी नीयत चङी आहे त पोइ मुंहिंजो हिकु हिकु कदम हिकु हिकु यज्ञ जे बराबरि आहे। तंहिंजे करे रुकाणो थो जे तो मां हली आहे, जे 100 पूरा थिया आहिनि, तूं मुंहिंजो खाधो खा, न आहे त न खा, इहो त भॻवान जो वचन आहे। तॾहिं साधू हिन तकियो ऐं मुस्कुरायो, चयो न पोइ तुंहिंजा 100 न आहे, जहिड़ी तुंहिंजी नियत आहे, तूं 1000 यज्ञ करे मां पहुती आहे, मां खाधो खायां थो तंहिंजे करे। ऐं जीअं साधू पहिरीं गिराई उहा मुख में विधी ऐं उहो घेंट ज़ोर ज़ोर सां वॼणु लॻो, उन वक़्तु शुरू थियणु, उनजो यज्ञ सफल थियो।